था, आज भी भुट्टो जिंदा है, कल भी भुट्टो जिंदा था, आज भी भुट्टो जिंदा है, कल भी भुट्टो। भाई साहब शहीद बेनज़ीर भुट्टो शहीद थियण खे 13 साल थी विया आहिनि ऐं जेकी 27 डिसंबर ईंदी उनखे तव्हां कहिड़े नमूने सां मल्हाईंदव ऐं शहीद बेनज़ीर भुट्टो जी कयल ख़िदमत खे तव्हां कीअं था ॾिसो? जीअं त असांखे ज़िले जो हुकुम आहे ख़ुर्शीद जुणेजो साहिब जो ऐं जनरल सेक्रेटरी एजाज़ अहमद लिगारी साहिब जो इंशाअल्लाह ताला असां भरपूर नमूने जेको आहे सो इहा वरसी मल्हाईंदासीं ऐं पूरे जेको आहे सो शहर खे कुंवार वांगुरु सिंगारींदासीं। बाक़ी मोहतरमा जेके क़ुर्बानियूं आहिनि मोहतरमा जी क़ुर्बानियूं कोई बि नथो विसारे सघे। मूंखे यादि आहे मां PSM में हुयुमि, मज़ार ते बिलाल भुट्टो ज़रदारी साहिब जन आया हुआ, पोइ हुनखे जेको आहे सो माण्हुनि खे पिंडाल खां ॿाहिरि कढियऊं। हुन खे ॾिठो त माण्हू ॿाहिरि बीठा आहिनि, हुननि खे अंदरि घुराईं, चई हिननि खे अंदरि मोकिलियो। उहो जेॾी महिल अंदरि आयो बिलाल साहिब जा माण्हू सभु जे बीठा त उते जेको आहे सो बिलाल साहिब चयो त तव्हां ॾिसो त तव्हां पंहिंजी माउरुनि सां किथे ईद मल्हाइण आहियो, मां ॾिसो पंहिंजी माउ सां किथे हुनजी क़बर ते ईद मल्हाइण आयो आहियां। असां शहीद राणीअ जी हिकिड़ी क़ुर्बानी बि विसारे नथा सघूं, हुन जूं जेतिरियूं ख़िदमतूं आहिनि असां हिकिड़ी हुन जेको आहे सो अहसान नथा लाहे सघूं। पीपल्स पार्टी हिकु उहा पार्टी आहे, वाहिद पार्टी आहे, इन खां सवाइ ॿी का पार्टी न आहे जेका इंसान ॾेई सघे थी। इहा ई वाहिद पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे जेको रोज़गार बि ॾिए थी, माण्हुनि खे जेको आहे सो घर बि ॾिए थी, तरक़ियाती कम बि कराए थी। ॿी का अहिड़ी पार्टी न आहे जेका कुझु करे सघे थी। तव्हां ॾिसो इमरान ख़ान जी हुकूमत आहे, हुन चयो त असां जेको आहे सो 1 करोड़ नौकिरी ॾींदासीं। हिन महिल त हिकिड़ी नौकिरी न आहे मुंहिंजा भाउ। हुन चयो त मां जॻहियूं ठाराईंदुसि, हिकिड़ी जॻह न आहे ठहियल। इहा वाहिद पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे जेका जॻहियूं बि ॾींदी आहे, नौकिरी बि ॾींदी आहे, रोज़गार बि ॾींदी आहे, तरक़ियाती कम बि कराईंदी आहे। रियाज़ साहिब शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद थियण खे 13 साल गुज़री चुका आहिनि ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जेके माण्हुनि जा तरक़ियाती कम कराया ऐं आवाम जी ख़िदमत कई, उन तव्हां कीअं था ॾिसो ऐं 27 डिसंबर कहिड़े नमूने सां तव्हां मल्हाईंदव? साईं असां हर साल जीअं मल्हाईंदा आहियूं हर नमूने सां भरपूर कंदा आहियूं। हिते कैंप बि हणंदा आहियूं ऐं गेट बि कंदा आहियूं। जेके महिमान ईंदा आहिनि होॾां ॿाहिरियां उन्हनि जी मेज़बानी कंदा आहियूं, उन्हनि जे लाइ पाणीअ जो बंदोबस्तु कंदा आहियूं या को मानी जो बंदोबस्तु बि कंदा आहियूं जेको ईंदो आहे मुसाफ़िर। ऐं हितां असां पुरजोश सां असांजो तालके जो सदर जेको जनरल सेक्रेटरी आहे डिस्ट्रिक्ट जो एजाज़ अहमद लिगारी साहिबु, उनजे सरपरस्तीअ में असांखे जेको हुकुम मिलंदो आहे उहो असां सॼे हिन रोड सां झंडा वग़ैरह हणंदा आहियूं ऐं मेज़बानी जो सर अंजाम ॾींदा आहियूं। ऐं बेनज़ीर साहिब जे दौर में तमामु नौकिरियूं बि घणियूं मिलियूं, रोज़गार सां माण्हू लॻी विया ऐं बेरोज़गारी कोन्हे का, उन में हर माण्हू ख़ुशहाल रहे थो पियो। कोशिशि कयूं था हिन वक़्तु झंडनि जो सॼो रोड खे हणंदा था वञूं त जीअं माण्हुनि खे इंडिकेट थींदो अचे त ॿाहिरां त माण्हू हिन रस्ते सां हेॾे आहे पंहिंजो गिड़ी ख़ुदा बख़्श रोड हिन सां वञे थो, ख़िदमत कयूं था पिया। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।